शोर फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्ट महमद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारी शाह में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ दुकानदार एसोसिएशन नई शहरनि पारां शटरबंद हड़ताल थाणे आॾो धरणो हणी एहतजाज कयो वियो। शहरनि सुहेल सूमरो, शाहिद डायरी, मज़हर सूमरो, मीर खान बालादी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त शहर में बदअमनी वधी वई आहे। हर आए ॾींहुं चोरियूं फुरियूं धाड़ा मामूल बणियल आहिनि। उन्हनि चयो त थाणे जे भरिसां क़ाइमु सुपर मार्केट मां 30 लख रुपयनि जी चोरी थी आहे। 1.5 महीनो गुज़रण बावजूदि पुलिस कुझु बि नाहे करे सघी। उन्हनि चयो त जेसीं ताईं अमन बहाल न थींदो तेसीं ताईं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जॾहिं त DSP बिरिया फैद अरशद मुग़ल धरणे वारे हंधि पहुतो, जिते मुज़ाहिरीन सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अंदरि चोरी वापसि कराई वेंदी, जंहिं बैदि धरणो मुलतवी कयो वियो। No,